अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो एके सिंध न्यूज़ ऐं तमामु कल ई ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ हक़ानी कॉलोनी, बादल कॉलोनी ऐं ॻोठ मक्सी जे रवासिन दीदार चांडियो। डॉक्टर शरफुद्दीन ऐं आशिक़ खोखर जी अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर खणी DCO नवाबशाह ऐं बल्दिया ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते उन्हनि दाहींदे चयो त बरसाति बीहंदे महीनो गुज़री वियो आहे, पर अफ़सोस सां अञा ताईं बरसाति जो पाणी निकाल न कयो वियो। गंदो पाणी थियण करे मच्छरनि जीअण जो जंजाल करे छॾियो आहे। ॿारनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। असां सख़्तु परेशान हाल आहियूं, पर इंतिज़ामिया खे असां ते को बि रहम नथो अचे। उन्हनि मुतालबो कयो आहे त असांजे कॉलोनी मां बरसाति जो पाणी कढियो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ हक़ानी कॉलोनी, बादल कॉलोनी ऐं मक्सी ॻोठ जे रवासिन दीदार चांडियो। डॉक्टर शरफुद्दीन ऐं आशिक़ खोखर जे अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर खणी DCO नवाबशाह ऐं बल्दिया ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि दाहींदे चयो त बरसाति बीहंदे महीनो गुज़री वियो आहे, पर अफ़सोस सां अञा ताईं बरसाति जो पाणी निकाल न कयो वियो।